जिसाफ मरकज़ जे सॾ जाली डोमिसाइलन ख़िलाफ़ जिसाफ तरफ़ां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो। उन मौक़े ते जिसाफ ज़िले सदर आमिर ख़ान मैसर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त धारनि माण्हुनि खे जाली डोमिसाइल ठाहे ॾेई सिंध जी हक़नि ते धाड़ो हयो वियो आहे। शाहिद काज़ी परवेज़ जी अॻवानी में जुड़ियल कमेटी ते को बि एतमाद न आहे। जुडिशनल कमेटी जोड़े इंक्वायरी करे कूड़ा डोमिसाइल ख़त्म करे धरती धड़ियुनि खे हक़ ॾिना वञनि। हिन वधीक चयो त जाली डोमिसाइल ख़त्म करे धरती धड़ियुनि सां इंसाफ़ करे धारनि माण्हुनि खे नौकरियुनि मां बरतरफ़ करे धरती धड़ियुनि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। एहतजाजी रैली में बशीर मैसर, एजाज़ पयार, वसीम कोड़ो, एजाज़ फुलपोटो, असगर कोराई, अदनान सुमरो, साजिद सोलंकी, साहब पयार, नसीम जामड़ो समेत जिसाफ जा कारकुन शरीक हुआ।